इस्लामाबाद में ख़बर ईंदा हलो त मुल्क जे मुख्तलिफ शहरन में इंटरनेट सर्विस सख्त मुतासिर थियण जूं शिकायतूं मिली रहियूं आहिनि। वाई फाई हुजे या मोबाइल डेटा सर्विस, कंहिं बि सूरत में इंटरनेट जो इस्तेमाल ज़हनी अज़ियत जो सबब बणजण लॻो। इंटरनेट सर्विस जे मुतासिर थियण सबब सार्फिन खे सख्त परेशानियुनि खे मुंहुं ॾियणो पइजी रहियो आहे। सार्फिन जे लाइ व्हाट्सएप ऐं ॿियनि एप्स ते तस्वीरूं, वीडियोज़ ऐं वॉइस नोट उमाणण ऐं वसूल करण मुश्किल थी वियो आहे। घरनि में कमु कंदड़ हुजनि या फ्री लाइसेंस डिजिटल मार्केटिंग सां जुड़ियल माण्हू हुजनि या ऑनलाइन क्लासेस वठंदड़ शागिर्द, इंटरनेट में रंडाकुन सबब सख्त परेशान आहिनि। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।